उॾेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ गाज़ी खान साहवाल में जानवर वाटर में छॾण तां झेड़ो। पुलिस एहलकार गुलाम कादिर ऐं संदसि पुट सख़्त ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उॾेरोलाल स्टेशन मां CN न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ अली वरियाह। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, उॾेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ गाज़ी खान साहवाल में चौपाए माल खे वाटर मां पाणी पियारण तां ॻोठ जो वॾेरो ऐं संदसि पुट मचिरजी पिया। ॻोठ जे रहवासियुनि पुलिस एहलकार कादिर साहवाल ऐं संदसि पुट फराज़ साहवाल खे सिरोट ऐं ॾंड आणी सख़्तु ज़ख़्मी करे विधो। खेनि ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ॿिन्हिनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस एहलकार जे भाउ मुर्तज़ा साहवाल ॿुधायो त वाटर मां जानवर खे पाणी पियारण रहिया हुआसीं त ॻोठ जे वॾेरे रियाज़ साहवाल ऐं संदसि पुट फारूक साहवाल ऐं अहमद साहवाल मचिजी पिया, जिन मुंहिंजे भाउ ऐं भाइटे खे ॾंड ऐं सिरोट आणी सख़्तु ज़ख़्मी करे विधो आहे। हिननि ॿुधायो त ॿिन्हिनि ॼणनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे ऐं हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ उॾेरोलाल स्टेशन थाणे ते NC दाख़िल कराए छॾी आहे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सील खां आगाह करण लाइ।